हाणे तव्हांजा हिन दर ते पंध करण अजाया आहे। रहमान सामूं पंहिंजी न्याणी जो रिश्तो तय करे छॾियो आहे। ॾींहं ॿिनि में मुकी आहे। चाचा, रहमान खां अॻु राणीअ जो रिश्तो असां घुरियो। ऐं तो चयो हो त अञा इरादो नाहे। जॾहिं इरादो थियो त सभ खां पहिरें तव्हां आयो। हा, पर छा चाचा, असांखे आसरे में रखियो आयो आहीं। मूं कंहिंखे आसरे में न आहे रखियो। हू मुंहिंजी न्याणी आहे। हू जिथे सुखी रहंदी मां उते ई हुन जो रिश्तो कंदुसि। चाचा, रहमान जो न घर न घाट, तन्नीअ जा 2 ॿार, उहे बि विकिणी वञी टैक्सी वरितई ऐं टैक्सी एक्सीडेंट में चिकना चूर थी वियसि। छोरीअ खे हू रहाईंदो किथे? पंहिंजी भेण जे घर। ही घर भी तो उन जो आहे। मां अॼु बि रहिया सुभाणे। मुंहिंजे मरण खां पोइ रहमान ऐं राणी हिते ई रहंदा। अदा शरीफ होश में न आहे। जेकॾहिं न राणीअ जी शादी रहमान सां थी, हू कुझु करे न वे। अञा बि वक़्तु वियो कोन्हे, पोइ ध्यान थी पवे। अञा बि सोच चाचा, सोच। तव्हां रिश्तो घरण आया आहियो या मूंखे धमकियूं ॾियणु? तोखे धमकी कोन था ॾियूं चाचा, इहा हक़ीक़त आहे। अदा शरीफ वो ज़ियान न करे वे। बंदूक हणंदो न, भली हणे। हूअं बि त मां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे चुको आहियां। तोखे त बंदूक कोन हणंदो, बाक़ी हा, रहमान या राणीअ खे ज़रूर हणंदो। चाचा वरी बि सोच। मूं सोचे छॾियो आहे। पर तोखे अञा बि सोचण जो मौक़ो ॾियां थो। सुभाणे मां वरी ईंदुसि। अच ज़ैबुला। गोरी तू वहीं त वे, मूंखे त हिन घर में खिख खयो थी वञे। छा तोखे अचे पई गोरी? आहे त सही, पर एॾी महसूस कोन थी थिए। तू शहर मां आई आई न, तॾहिं तोखे ईअं लॻे थी पई। हिते त माण्हू अलाए कीअं रहंदा आहिनि। सिबियाणी, ही तुंहिंजे मुड़ुस जो घर आहे? मुड़ुस जो? हा सची, मुड़ुस जो घर। भला मुंहिंजो कुंदर मुड़ुस मूंखे ॾिसी अंदर लिकी वियो आहे। थोड़ो सॾ त कयोसि। तोखे जॾहिं मीर मोहम्मद पसंद न हो ऐं उन सां एॾी नफ़रत करे पई, त पोइ उन सां तू शादी छो कई? अम्मा ई बाबा खे अल्लाह साईं जन्नत में जायूं ॾे, मूंखे त इहे फासाए विया। अछो मुंहुं त मुंहिंजो उन्हनि कयो, न त किथे सिबियाणी, किथे इहो चरियो मीर मोहम्मद। ये त अम्मा किस्मत जा खेल आहिनि। ये सभु किस्मत जा खेल कोन आहिनि, ये सभु तुंहिंजूं चालाकियूं आहिनि, तुंहिंजूं। तो पंहिंजी भेण खे बेवकूफ़ बणाए, पंहिंजी हिन धी जी शादी अदा जहिड़े नवाब खान सां कराए, राज जी धयाणी ठाहे छॾी ऐं मूंखे उन चेरीअ सां ॿधी छॾी। मुंहिंजी तो सॼी ज़िंदगी अज़ाब बणाए छॾी आहे। शादीशुदा हूंदे बि मुंहिंजी सॼी ज़िंदगी बेवान वांगुरु थी गुज़रे। मुंहिंजूं बददुआऊं क़बर ताईं तुंहिंजो पीछो न छॾींदी। तुंहिंजूं बि बददुआऊं अम्मा अखियुनि ते। वे त तुंहिंजे लाइ मां मानी करे वठां। मानी गिरा हिन दर जो मां पानी जो ढुक पियां तो मूंखे मौत अचे। नीड़ी खां हेठि पानी जो हिकु ढुक बि लहे तो फतकी मरां। ऐं तूं थी चवीं तो मानी गिरा खावां। जेके भी घर में अणभा सणभा टुकर अथई न, पंहिंजे हुन चेरे पुट ऐं हिन धी खे खाराए छॾ। घणेई हिन अदा जी मिल्कियत ते ऐश कया अथसि, कुकड़ पुलाव खाधा अथसि। 2-3 ॾींहं सुका टुकर खाईंदी न तो मरी कान वेंदी। अच गोरी हलूं। हाणे तो वात में मुंग पइजी विया अथनि। कुछ नी कोन थियूं ॿई मां थियूं। हाणे ॻाल्हाए न, कुछ त ख़बर पवई। हुते त ॻाल्हाइण ई न ॾींदी आई, इते खणी माट कई अथई। अच्छा दी सिबियाणी, तोखे हाणे दिलावर ऐं सूमर जे घर घुमाए अचां। उते तुंहिंजी पुराणी सहेली इंतजार पई करे, उन तुंहिंजे लाइ मानी बि ठाही आहे। अच त हलो। अम्मा तो सिबियाणी के मानी जी सलाम न कई, ये बस लूराणी उन के बाहर कड़ी छड़ी। छो तू वडी साड़ सड़ी अम्मा,
तॾहिं चवंदा त ससु नूंहं पाण में असुल न ठहनि। हाँ बा मूंसां त कोन थी ठहे, बाक़ी तोसां वॾो प्यार अथसि। हू मूंसां प्यार थी करे तॾहिं त उतां खां हिते आई आहे। जे मूंसां प्यार न हुजे सां हिते छो अचे हा? छो अदा तू हिकु बदनसीब औरत सां एॾो प्यार थो करी, हू तोसां नफ़रत थी करे, नफ़रत। न हू मूंसां प्यार थी करे, मूंसां प्यार थी करे, मूंसां प्यार थी करे, तूं वरी जॾहिं नफ़रत थी करे, मूंसां प्यार थी करे। ठीक है हू तोसां प्यार थी करे। हा पोइ छो चई नफ़रत थी करे? हू मूंसां प्यार थी करे। बाबा साईं तव्हां वे रमजान वे देव बाबा साईं। बाबा साईं आवेली वेल पंध पिया आहियो, ख़ैर त आहे न? सिज लथो ई हाणे आ, तो लाइ अवेल भी थी वई। चाचा चांहि पियो त मां करे वठां। न चांहि पीअंदुसि न कुछ खाईंदुसि। तू कमरे में हल, मूंखे तुंहिंजे पीउ सां कुछ ॻाल्हाइणो आहे। हल। हुकुम कयो बाबा साईं, मां तव्हांजे कहिड़े कम अची सघां थो? रमज़ान तू चयो हो न त तू मुंहिंजा कॾहिं थोरा लाहे कोन सघंदे। न बाबा साईं, कोन लाहे सघंदुसि। जेकॾहिं मां तव्हांजे क़दमनि में पंहिंजी जान ॾेई छॾियां तॾहिं मां तव्हांजा थोरा लाहे कोन सघंदुसि। जान ॾियण जी का बि ज़रूरत न आहे। मूंखे तुंहिंजी छोकिरी जो संग घुर्जे। बाबा साईं, मां तव्हांजे चवण खां बग़ैर ई पंहिंजी न्याणी जो संग हिमायत कई छॾियो। हुन लाइ अदी जामुल बि आहे, चई त मूंखे जाबर मोकिलियो आहे। जामुल थाप करे वई आहे। मां हिते साले रहमान जो रिश्तो वठण कोन आयो आहियां। रहमान लाइ कोई कहना बाबा साईं? इहो मां पंहिंजे भाउ मेहराब जे पुट शरीफ लाइ बंदूक खण शरीफ के मूंखे अदा मेहराब जे लाइ रानी जो रिश्तो घुर्जे। मेहराब जे लाइ खड़ी सुरोटो मथो न फाड़े विझाए डर तो हाणे हल। असांजा जवान लगा पिया हूं, मुड़सा हा लाटू। अबा हिन खे त कुराड़ीअ खे त धिके कढ। तू त माट कर, चाची वञी थी वञी। बाबा साईं न खाइला को बस रमज़ान बस। जेको मूं चयो सो चयो। मुंहिंजो फ़ैसिलो बदलजी नथो सघे। कम कुर्ब सां थी वञे त बहितर आहे। इन में तुंहिंजी भी इज्जत रहिजी वेंदी ऐं मुंहिंजी भी। बाबा साईं तव्हांजे भाउ मेहराब जी उम्र? ओए तुंहिंजी छोरी खे कहिड़ी कस आहे? मां निकाह खां पहिरियां ई अदा जी अध मिल्कियत तुंहिंजी छोरी जे नाले लिखाए छॾींदुसि। जेकॾहिं अदा मरे थो त अदा जी लखनि जी मिल्कियत जी तुंहिंजी छोरी अकेली वारिस थींदी। पत्थर जा माण्हू इंसान। ओए छोरी जो ॿियो निकाह धाम धूम सां ई कराइजा। बाबा साईं बेवाह बणिजी वेंदी, कोई केर कंदो हुन सां शादी? मां कराईंदोमांसि उनजी ॿी शादी। मां जहिड़ो हिन वक़्तु मुड़ुस ॾीं थो। बस हाणे बस। मां वधीक कंहिंजो टीको ॿुधणु नथो चाहियां। सुभाणे राति ॿिनि शाहिदनि सां गॾु मां हिते ईंदुसि।
इन छोरी जो निकाह करे हितां वठी वेंदोमांसि। जेकॾहिं प्यार सां निकाह करण ॾींदे त मुंहिंजूं अखियूं थधी न त ज़ोर जी मेहंदी लॻाइण जाबर ख़ान खे बि ईंदी आहे। शहनायूं बेमाठ थी वियूं, सिक सोज़ में वॼंदियूं हुयूं। शहनायूं बेमाठ थी वियूं, ही पत्थर जा माण्हू। मूंखे अॼु वापसि वञणो आहे। जेकॾहिं तूं नथो हली रही पोइ हिते 2 मिंट सब्र कर, मूंखे ॻाल्हाइण ॾे। हेलो केर? सोनू मां फराज़। फराज़, तोखे हाणे मुंहिंजी याद आई आहे? तुंहिंजी कावड़ जायज़ आहे सोनू, पर तूं मुंहिंजी मजबूरी नथी समझी। मां सभु सम्झां थी। सोनू मां तोखे फोन ते नथो समझाए सघां। तोखे अॼु हर हाल में मूंसां मिलणो पवंदो। महिरबानी तव्हांजी, मिलण जी का बि ज़रूरत न आहे। सोनू तूं ॿाहिरि नथी सोनू। मां तुंहिंजो अॼु पार्क में इंतज़ार थो कयां। मां न ईंदसि। तोखे हर हाल में अचणो पवंदो। इन जो मक़सद सोनू सां मिलण खां सवाइ तूं कोन हलंदे। सोनू सां मिलण खां पोइ तव्हां निकिरी हलंदासीं। मूं वटि एतिरो टाइम नाहे जो मां वेही तुंहिंजो इंतज़ारु कयां। मां वञा थो ॻोठ, तूं ॼाणी तुंहिंजो कमु ॼाणे। मामा शाम जो गॾु हलंदासीं। मां तव्हांखे वांदो न आहियां जो वतां तुंहिंजे पोयां भॼंदो। अॼु राति मुंहिंजी बुकी हुई, उहा त कान थी। बाक़ी सुभाणे कीअं बि करे मां बुकी विझंदुसि। तूं कीअं बि करे सुभाणे पहुची वञजाए। अम्मा सिब्याणी, तोखे केतिरा चक्कर चयो आ मूंसां घणो हेज न कंदो कर। नौकर ऐं तूं असांजो नौकर। ओ यो अम्मा हाजियाणी सिब्याणी छा आहे इहो? बाक़ी छा चवां? मुंहिंजो हिकु ई नालो आहे। मां तव्हांखे सिर्फ़ नाले सां सरे नथो सघां। ओ मैडम चईस न। मैडम चवंदो कर। सच में सिब्याणी तू मैडम लगी पई आई, का मैडम का घट थोड़ी आई। हाणे ॿुधई गोरी छा चयो? मैडम चवंदो कर। जिया मां मैडम। वरी मोआ सिर्फ मैडम चो, अम्मा न। ॿीहर जे अम्मा चई न त ज़बान काकड़े का छिके कढंदी साए। जी समझी वियुसि मैडम, समझी वियुसि। हाणे मुझो यो नालो मुझे दिमाग में विहारे छद। ॿीहर जे नाले वठण में गलती कई थई न त खल मुठी त लाए छडींदी साए। कान थींदी अम्मा। मैडम चङो खणी खण हलो। हर जा माण्हू इंसान जी वहशत जो मंजर जे ॾेखारिन था। पुट
ये वक्त रोण जो ना है पर कुछ करण जो है थर जा माण्हू सुभाणे जाबिर मेरा बखी वठी ते पहुची मां चाहे तो था सिजल थे खागी ता बेहिता निकली हले वञो न चाचा न मां राणीअ सां निकाह करे उनके पंहिंजी कुंवार बनाए पोइ हितां वठी वेंदुसि मां राणीअ खे भॼाए न वेंदुसि। तू छा थो समझी तो जाबिर हाणे मुड़ी वेंदो? चाचा चाचा जाबिर सां मां पाण ॻाल्हाईंदुसि। मां इहा तुंहिंजी बेवकूफ़ी चइबी रहमान पोइ तव्हांखे हितां निकिरण जो मौक़ो ई कोन मिलंदो। जाबिर जेका ॻाल्हि कई उहा पत्थर ते लीक थी वई। हाणे भली दुनिया हेॾां जो होॾां थी वञे कुझु कोन थींदो। हा रहमान बाबा सही तो चे असांखे हितां निकिरणो पवंदो। चाचा के अकेलो सूरन में छॾे असां निकिरी हलूं। मुझो छा पुट मां त पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे चुको आहियां। अॼु मरां या सुभाणे जाबिर जे हथां मरां या पंहिंजी मौत कहिड़ो फ़र्क़ु थो पए। बाबा खे बि साण वठी हलंदासीं। हा चाचा जेकर तूं बि गॾु हली तो पए तू पंहिंजे तरफ़ खां तयारी करे छॾ पर हा तुंहिंजी शहर मां वापसि अचण जी जाबिर खे ख़बर न पए। जे जाबिर खे ख़बर पई तो पोइ तव्हां हितां कोन निकिरी सघंदो। तू कमरे में हली वेही पुट त केरु ॾिसी न वठे ऐं सिज लहण खां अॻु में तव्हां हितां निकिरी वञो। ॻाल्हि त ॿुधो सुभाणे पक्का आहे न। तुंहिंजे दिमाग़ में वेही अदा मां त आस्ते पियो ॻाल्हायां रड़ियूं त तो पे कयूं। रड़ियूं मां कोन थो कयां। अॼोको ॾींहुं ऐं राति सिर्फ़ु सबिर कर सुभाणे तोखे चाढ़ींदुसि टिकटिकी ते। अदा भला रमज़ान त राज़ी थी वियो आहे न। अरे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधा तो जहिड़े खड़ग खे कहिड़ो पीउ पंहिंजी धीअ जो संग ॾींदो? मां खड़ग आहियां? न न तूं 18 सालनि जो नौजवान गभरू जवान आई। तो सा त ख़ैर सलाह जी ॻाल्हि न कजे। ये तमता अच्छी बात मेरी तो लग ये छा मुल्लो पई पैसा थोड़ी तकरूफ लाए अंदो घर के आई बटे लगा अंदो से रमजान जो ॾींहुं बटे दी फुड़का ॾई आके चुप करे मुझो सुभाणे हर हालत में निकाह थियणु घुरिजे। इहो तो चो कमां त कीअं थो करे? तुंहिंजो निकाह थी वेंदो पर छोरी जे नाले 2 एकड़ ज़मीन ज़रूर कढिया। ज़मीन पर अच्छा तुझे मरण बाकी जिंदगी जो सुकून खां गुज़रंदी न बटे ज़मीन ॾेई छॾियां। ठीक आहे पर मुंहिंजो अपने अम्मा मां सुभाणे खां वापसि हली वेंदसि। अञा कुझु वधीक ॾींहं हिते रहियसि न त इहा सुभाणे अची पूरो ॻोठ मथां खिलाए छॾींदी। मां तुंहिंजे मथां ज़ोर त नथी कयां पर अमड़ जी दिलि चवे थी 2 ॾींहं रही हा। दिलि त मुंहिंजी बि चए थी अम्मा पर तूं हालत पंहिंजे अखियुनि सां ॾिसी चुकी आहीं ऐं ॿीहर सुभाणे हिन घर में आई ऐं तव्हांखे अहिड़ा ई डंप ॾिनई न त मां पाण खे रोके न सघंदसि। पोयां जेके माण्हू खिलंदा उहे समूरियूं ख़बरूं वञी नवाब साहिब ताईं पहुचंदियूं। सुभाणे जेकॾहिं नवाब मूंखे मयार ॾिनी न त मां हुनजे आॾो कंधु खणी कोन सघंदसि। अमड़ मां तुंहिंजे मथां ज़ोर त नथी कयां। अम्मा मां हितां वापसि वेंदसि त 2 ॾींहंनि खां पोइ अची सुभाणे मुंहुं कढंदी वरी मां विच में चकर हणंदसि पई न। अम्मा चई त अथी पर वरी तुंहिंजो निकिरणु मुहाल आहे। हाणे बि त ज़रे घटि साल थियो आहे पोइ निकिरी चकर ते आई आहीं। अम्मा जेकॾहिं मां नथी अची सघां त तूं छो कोन थी अची? अम्मा
हिते सिंबियाणी मूंखे हिकु ॾींहुं बि सुकून सां रहण न ॾींदी। सॼो ॾींहुं उखियुनि पे पई खणंदी। अञा चई थी त मां छो नथी अचां। इहा औरत अलाए कॾहिं सुधरंदी अम्मा। उते बि सॼे घर जो सुकून ई बर्बाद करे छॾियो अथई। हाणे त अहिड़ी हालत करे छॾी अथसि जो मां सिबियाणी खे वरंदी ॾियां थी ऐं ॾिसे थी त जहिड़ो मतो नाहे त नौकरनि खे धड़का ॾियणु शुरू करे थी ॾे ऐं वीचारी दीनूअ जे पोयां राति ॾींहं डंडो खयूं थी वधे। हिते बि आई त दीनू खे साण कयूं आहिनि। ॾेखारण आई ॻोठ वारनि खे त हुनजो पोयां ख़ासि नौकर रखियल आहे जेकी राति ॾींहं इन जी ख़िदमत कंदा रहनि था। मुंहिंजे दरवेश पुट जी इन माई त ज़िंदगी बर्बाद कई आहे। राति ॾींहुं वते थो सिबियाणी सिबियाणी कंदो, न ॼाण त अलाए सिबियाणी जो कॾहिं कुर्ब मिलंदुसि। हिकु हफ़्ते जो वाइदो करे हिकु महीनो गुज़री वियो आहे। एतिरे क़दुरु जो मां तोखे बेज़ार कयां तो पंहिंजा नंबर ई बंदि करे छॾिया। जेकर मां तोखे हक़ीक़त ॿुधाईंदुसि पोइ बि तूं मज़ाक ई सम्झंदी। मां छा मज़ाक सम्झंदसि यार? सभ खां वॾो मज़ाक त तो मूंसां कयो आहे। हिकु शादीशुदा हुजण जे बावजूद बि तो मूंसां निकाह कयो। सोनू, मां तोखे बेवकूफ़ नाहे बणायो। मां तोसां बेइंतहा प्यार कंदो आहियां। छा तूं मूंसां प्यार नाहे कंदी? यार मां त तोखां नफ़रत थी कयां, नफ़रत थी कयां तोखां। मां त पंहिंजी ज़िंदगी खां बेज़ार थी चुकी आहियां। दुनिया जी हर शइ खां मूंखे नफ़रत थी चुकी आहे। तुंहिंजो हक़ बणिजे थो सोनू। फराज़, तो जेको मूंखे धोखो ॾिनो आहे न, सॼी ज़िंदगी मां तोखे माफ़ न कंदसि। सोनू, जेकर तूं मूंखे माफ़ नथी करी त पोइ मूंखे ॿुधाए मूंखे त तूं मूंखे कहिड़ी सज़ा थी ॾी? तुंहिंजे लाइ इहा ई सज़ा आहे त अॼु खां पोइ तूं मूंसां मिलण जी कोशिश न कजांइ। सोनू, मुंहिंजे न मिलण सां मसला हल थी वेंदा? छा हिक ॿिए खां अलॻि थी असां ज़िंदगी गुज़ारे सघंदासीं? मां बि तोखां सवाइ न गुज़ारे सघंदसि, पर तूं जो बि मूंखे क़बूल न कंदो। हुनजी अखियुनि में मां पंहिंजे लाइ क्रोध ॾिसी आई आहियां। तुंहिंजे पीउ खे जेकॾहिं तिर जेतिरो बि मुंहिंजे मथां शक पवे आहे न त मां तुंहिंजी निकाह ॿधी ज़ाल आहियां त हू मूंखे बंदूक आणण में देर न करे आ। सोनू बाबा ॻाल्हाइण जो रुखो आहे पर दिल जो नरम आहे। फराज़, जेकॾहिं हू दिल जो नरम हुजे आ न त हिन महिल ताईं तूं हुनखे मञाए वठी आ। मञाइण त परे जी ॻाल्हि, पर अॼु ताईं तूं पंहिंजे पीउ सां असांजे रिश्ते जी ॻाल्हि बि नाहे करे सघियो। मां बाबा सां ज़रूर ॻाल्हि कंदुसि पर कंहिं मुनासिब वक़्त जी तलाश में आहियां। हिक महीने में बि तोखे मुनासिब वक़्त न मिलियो त उहो वक़्त भला कॾहिं ईंदो? मिली वेंदुसि, तमामु जल्द मिली वेंदो। मां त उते हिक ॿी बि ख़बर ॿुधी आई आहे त तुंहिंजो पीउ न इहा बकवास आहे। मां मरंदे मरी वेंदुसि पर ॿी शादी कोन कंदुसि। ॿी न, टी जनाब। बाबा मुंहिंजी शादी पंहिंजी मिल्कियत जे वारिस लाइ कराए थो। जेकर तूं वारिस पैदा बस इहा तुंहिंजी लॿाड़ मां न ॿुधंदसि। मां मज़ाक नथो कयां। पहिरियां मूंखे पंहिंजी ज़ाल हुजण जो हक़ वठी ॾे, पोइ वारिस जे लाइ सोचींदासीं। वक़्तु अची वियो आहे पुट, हाणे तव्हांखे हितां निकिरणु घुरिजे। चाचा तोखां सवाइ असां हितां न निकिरंदासीं। पुट, जेकॾहिं मां तव्हां सां गॾु हलंदुसि न त सॼी राति पंध में गुज़री वेंदी ऐं ॻोठ जे हदुनि खां ॿाहिरि निकिरी कोन सघंदासीं। बाबा तोखे मुसीबत में छॾे असां कीअं वञूं? पुट, मूंखे तव्हां छॾे ॾियो, बसि तव्हां निकिरण जी कयो। न चाचा न, ईअं कॾहिं बि न थींदो। त पोइ ठीकु आहे, वेही रहो, मूंखे कोई एतिराज़ कोन्हे। तो राति राणीअ जो निकाह पइजी वेंदो, राणीअ जी ज़िंदगी बि तबाह थींदी त तुंहिंजी बि। न तूं राणीअ खे विसारे सघंदे, न राणी तो सवाइ जी सघंदी। ज़िद छॾ पुट, ज़िद छॾ। मां त पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे चुको आहियां, पर तव्हांजी त पूरी ज़िंदगी पई आहे। ही ॻोठ छॾे कंहिं शहर हलिया वञो,
कोई जाबिर में एतिरो दम ना है जो तव्हांजो पीछो करे सके। सिर्फ तव्हां निकिरण जी कयो। पर जाबिर तव्हांखे जाबिर मूंखे बंदूक न दो। एक अपाद जे खून में हो जेल वञण पसंद कंदो न। सिर्फ मां तव्हांखे एतिरो ई थो चवां त जल्दी था निकिरी वञो। जेकॾहिं तव्हां हिते रहियो तो मुझे जिंदगी जा सब अरमान खत्म थी वेंदा। चारां थो मूं त इहो ई चाहियो रानी पुत्र। मुझे जिंदगी जो एक ख्वाब हुयो तो पंहिंजी न्याणीअ खे दाज डावण ॾेई पंहिंजनि हथनि सां ब्याह कराईंदुसि, पर ईअं न थी सघियो। उहे ख़ुशियूं हिन घर में अधूरियूं रहिजी वियूं। तोखे आवेड़े वेल ते मां मोकिलिया पियो हिननि बेवस हथनि सां। मूंखे माफ़ करे छॾ मुंहिंजी थी, माफ़ करे छॾ। तुंहिंजो पीउ तुंहिंजे लाइ कुझु बि न करे सघियो। न तुंहिंजे हथनि में मेहंदी लाहे सघियुसि, न तोखे मूं दाज ॾेई सघियुसि। हिकु अपाहज पीउ जेको बेसहारो बेसाकिन ते बीठल आहे उहो छा थो करे सघे? कुझु बि नथो करे सघे। राणी तो निकिरी वञो, निकिरी वञो तो। मुझे अम्मा मुख जेके भी हुई थी चूज बड़े बाबा के बख्शन छे। मां तोखे दुआन को सवाब भी कुछ न तो दे। Halo. Muji apa? जा माण्हू इंसान जी वहशत जो मंज़र जे ॾेखारनि था, रिश्तनि खे रुलाइनि था। ही पत्थर जा माण्हू इंसान जी वहशत जो मंज़र जे ॾेखारनि था, रिश्तनि खे रुलाइनि था। ही पत्थर
पत्थर जा माण्हू पहजन जी कई आहे जिन रत रोवारो पहजन जी कई आहे जिन रत रोवारो को सॾड़ो सुणे ई नथो हर हर मूं पुकारियो को सॾड़ो सुणे ई नथो हर हर मूं पुकारियो ही पत्थर